एगड़ा शहर में पोरे त अशरफ सुमरो जो घर जुबुन थी वो भितिन में डार पवण करे किरण जो खतरो वधी वियो। पोरे त अशरफ सुमरो बिन मासूम बाड़न मुतजाली ऐं मेहनत समेत साहब नाडू ॿुधाईंदे चयो त हू मिसकिन माण्हू आहे, संदसि घर जे चइनि भितिन में डार पइजी विया आहिनि। गुरबत सबबि घर ठाराए नथो सघे। हू लाॻीतो बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे ऐं घर जो अकेलो कमाइण वारो आहे। हुन आला अख़्तियारनि ऐं सरहदी वारनि खे अपील कई त संदसि झुरियल घर जी ॿीहर तामीर कराए ॾिनी वञे त जीअं हू ख़ानदान समेत सुकून सां रही सघे। ये तो अर्ज़ु आहे मूं मिसकिन ग़रीब जो तव्हां जॻह ॾिठो था सफ़ा कमज़ोर थी पई आहे। काफ़ी अर्सो थियो आहे वाल साहब बि वफ़ात करे विया, ॿियो भाउ बि कोन्हे को, पर अलाह जो सहारो आहे। जॻह नथा ठाराए सघूं आहे त मूं मिसकिन ग़रीब यतीम जो त असांजी माली सहायता करे असांखे इहे जॻह नए सर तामीर कराए ॾिनी वञे। नंढड़ा ॿार दुआऊं कंदव, असांजूं दुआऊं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।